असां दस दिनो हो दुनिया के अमन जो अव्हां जड़यो खेले था मोमिन सदायो लाड़ उतरो आई थरो ही काछो दुश्मन जो न पवे को पाछो कहर थिए ना कालाचीअ में बंद बोरीअ में अचे ना लाछो माण्हू माण्हूअ खे जित मारे माण्हू माण्हूअ खे जित मारे अहिड़ो को मंशूर न घुर्जे मूंखे ही दस्तूर न घुर्जे मूंखे ही दस्तूर न घुर्जे ख़िदमत में किताब सजन जंहिंजी तव्हांजे साम्हूं आहे जंहिंखे अदबी लहंग जी तकरीब चइबी आहे साईं डॉक्टर मज़हर अली शाह जीलानी साहब वाक़े मेट जी मुहूर्ती तकरीब उन स्कूल में बीठा आहियूं ऐं उते ई मुहूरत थी पई थिए जिते उस्ताद मोहकमुद्दीन साहब 16-17 साल पढ़ायो सॼी ज़िंदगी आहे 16 साल यकीनन मुहूरती इन तकरीब में सिंधी अदबी संगत जा दोस्त भी वेठा आहिनि जिन किताब छपाइण में मदद भी कई हूंदी मशवरा भी कया हूंदा ऐं हिकिड़े उस्ताद ते किताब लिखियो वियो आहे उनखे ॿुधण जे लाइ उनखे सम्झण जे लाइ उनखे भेटा ॾियण जे लाइ क़ाबिल एहतराम उस्ताद पिणु हिन महफ़िल में मौजूद आहिनि जंहिंमें हिकिड़े उस्ताद खे भेटा ॾिनी थी वञे किताब जी सूरत में ऐं उन ते ॻाल्हायो थो वञे त पोइ यकीनन उन सॼे बिरादरीअ ते ॻाल्हायो थो वञे तालीम जा शोबा यकीनन ॾाढा ॾुखिया थी विया आहिनि गॾिजण जा के बहाना थींदा ऐं मां सम्झां थो उहो ख़ूबसूरत बहानो आहे सजण माखीअ मेट उस्ताद मोहकमुद्दीन पवन जंहिंजो हिन इलाइक़े जे तालीम में एॾो वॾो किरदार एॾो वॾो लाभाइतो किरदार रहियो जो मां सम्झां थो त हीउ सॼो किताब जेको लिखियो वियो आहे जॾहिं सजाद मूं वटि आयो उस्ताद मोहकमुद्दीन पवन असांजे बटन क़िलनि में डीए जे हैसियत सां बि कमु कयो ऐं हैदराबाद में डायरेक्टर जे हैसियत में बि कमु कयो उस्ताद जो हिकु वॾो किरदारु आहे असांजे सोसाइटी में न सिर्फ़ु असांजी सोसाइटी में दुनिया जी सभिनी सोसाइटी में छो उस्ताद रोल मॉडल हूंदो आहे उस्ताद उहो बि उस्ताद मोहकमुद्दीन जहिड़ो हुजे त उन खां बहितर कहिड़ी ॻाल्हि थी सघे थी हिकिड़ा सिंध मलूक मां पंहिंजी ईमानदारी सां चवां थो साईं मोहकमुद्दीन हक़ीक़त में सिंध मलूक माण्हू जेको फ़िलहाल गंबट जो मलूक माण्हू हाणे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे लाइ फरमाइनि था इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा त मूंखे मुअल्लिम यानी उस्ताद करे मोकिलियो वियो आहे त उस्ताद जी अज़मत इन खां वधीक छा थी सघे जो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण खे मुअल्लिम चवनि था जी किताब जी महूरत कयाईसे ऐं उहो असांजे जेको MM पवर सोसाइटी जे एजुकेशनल सोसाइटी जे तरफ़ां शरफ अली शाह जेको मुंहिंजो मारोटो ऐं उन सां गॾु ऐं जंहिंजे लाइ सॼो प्रोग्राम सजायो आहे जंहिंजे करे असीं हींअर पंहिंजो भिटाई सामी सचल शाह इनायत जी बिलावल नानक महदी हामी रोहल शेख अयाज बुखारी ताजल सूफिन जी हिय धरती लालण सूफिन जी हिय सिंधुड़ी लालण हाणी चिकना चूर न घुर्जे मूंखे ही दस्तूर न घुर्जे मूंखे ही दस्तूर न घुर्जे सिंध यमुना जी धरती आहे जहिड़ो फितनू मूर न घुर्जे मूंखे ही दस्तूर न घुर्जे मूंखे ही दस्तूर न घुर्जे।